की गोदी अनवार खुदा से रोशन थी। उस वक्त रसूल अकरम के दरबार का आलम क्या होगा। जिस वक्त हलीमा की गोदी अनवार खुदा से रोशन थी, उस वक्त हलीमा दाई के घर बार का आलम क्या होगा। जिस वक्त थे उनके खिदमत में अबू बकर उमर उस्मान अली, उस वक्त रसूल अकरम के दरबार का आलम क्या होगा। चंद्र चवाए सचो जे बुरो न भाए, कॾहिं उभरे थोरड़ो कॾहिं उभरे गचो, तोड़े मुंह में बरई मचो, तबे मटु न कयां इमाम मोहम्मद जे। वाजिबुल एहतराम बूट गंजी चाचण गिरदो नवाजा दोस्तो मुसलमान भाइरो, रब पाक जा तवां सां गुनाहगारन ऐबदारन बदकारन जे मथां अड़गणिया एहसान ऐं मेहरबानियूं। जंहिं रब पाक तव्हां असांखे इन रबियुल अव्वल जहिड़े भलारे महीने में इन अज़ीम शान कॉन्फ्रेंस में घुराए करे क़ुरान पाक जो दीदार भी करायो आहे ऐं क़ुरान पाक जे ॻाल्हियुनि जे ॿुधण ऐं ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। समझ में इं तो अचे तो जेको तकरीर करे वो ॻाल्हाए भी पाण, बाक़ी तहां सफ़ा सर्दी मरीअ वारे इलाइक़े में वेठा हो मां सां बर्फ़ ॼमी वई त उथी त वेंदव नी हवा न। अलाह कंदो बाए बाए चौधारी ॿाईंदासीं इंशाअल्लाह, बर्फ़ गरंदी त वरी तव्हां बि थोड़ा सुरण पुरण जहिड़ा थींदो। थोड़ा ओड़े सुरी था चओ बाबा, थोड़ा ओड़े सुरी था चओ, पोयां साथी बाबा थोड़ा ओड़े सुरी चओ। ए बीठल साथी हवा तव्हां बि हेॾे अचो, तव्हां जे करे त सोरिया थो, तव्हां अञा परे था तकियो वर पिया, तव्हां जे करे हिननि खे तकलीफ़ था पिया ॾियो। हे सिंधी महीनो अबा कहिड़ो हली रहियो आहे, थोड़ो तव्हां बि निंड फिटायो। अबा हे सिंधी महीनो कहिड़ो आहे, रबियुल अव्वल जो महीनो। रबियुल अव्वल जे महीने में छा थियो आहे इहो तव्हांखे ख़बर आहे न। रबियुल अव्वल जे महीने में मज़ा ई मज़ा अथव, छड़ो सीरो ऐं सयूं। हा वाह, रबियुल अव्वल जो महीनो माना मिठाण ई मिठाण, छड़ो सीरो ई सीरो, छड़ो सयूं ई सयूं। हर ख़तमे में देगड़ी भरजी ईंदई सीरे जी, प्लेटनि में सयूं। छो त जेकॾहिं सयूं ऐं सीरो रबियुल अव्वल जे महीने जे ख़तमे में न हो त अबो बख़्शिबो ई न। ईअं वाह, अबो बख़्शिबो ई न, वॾनि खे सवाबु पहुचंदो ई न। अल्लाह साईं शल तव्हां असांखे सचो महबूब असांजो ग़ुलाम बणाए। रबियुल अव्वल जे महीने में महबूब साईं जंहिंजी विलादत बासादत भी थी आहे। रबियुल अव्वल जे महीने में महबूब साईं जन खे रिसालत ऐं नबूवत भी मिली आहे। रबियुल अव्वल जे महीने में अबा नड़ा तव्हां वियो भला जा वञो चक्कर ॾेई अचो थोड़ो, जमात मानी बानी खाधी आहे न, पोइ तॾहिं त छोरा हवा था वठनि। रबियुल अव्वल जे महीने में महबूब साईं खे रिसालत भी मिली आहे, नबूवत भी मिली आहे। रबियुल अव्वल जे महीने में महबूब साईं जॾहिं मको पाक छॾियो हो, मदीने पाक में दाख़िल थिया हा त उहो महीनो भी रबियुल अव्वल जो हो। वरी रबियुल अव्वल जे महीने में महबूब साईं जी रहलत ऐं वफ़ात भी आहे। घणी शयूं अब घणियूं, हिकु विलादत बासादत, ॿियो महबूब साईं खे रिसालत नबूवत जो मिलणो,
टियों महबूब साईं जॾहिं मक्को छॾे मदीने पाक पाता हा तॾहिं बि रबियुल अव्वल जो महीनो। चौथो महबूब साईं जंहिंजी रिहलत वफ़ात बि रबियुल अव्वल जे महीने में। असांखे रिसालत बि यादि न, असांखे हिजरत बि यादि न, असांखे महबूब जी रिहलत वफ़ात बि यादि न, बाक़ी फ़क़ति छा यादि आहे? साईं जंहिंजी मीलाद, साईं जंहिंजी विलादत। बस कम सोलो आहे, सव जूं लॻड़ियूं वठ, सव जो सीरो चाढ़, 50 जूं सयूं, सचो आशिक़ आहे। बाक़ी सॼो साल न निमाज़ पढ़, तुंहिंजी मर्ज़ी। गरम सरम वाए तो थिए न। हाँ बा, कुछ थोड़ो घणो हुजे न। सॼे साल में न निमाज़ पढ़, तुंहिंजी मर्ज़ी, न क़ुरान ॾे निहार, तुंहिंजी मर्ज़ी। छड़ो 150-200 ख़र्च कर, बस सचन आशिकन में तुझी लिस्ट आ। छोरन जो पैकेज भी 250 थे, पर हे 150 में आशिक आ। आवाज हमारे छोरन जो पैकेज भी 250 थे, पर हे वरी मुसलमान 150 में। पो चऊं ता हक त भतवा छिड्रो। अब हकीकत न चऊं ता हक त भतवा छिड्रो। अरे छोरा ता वायद भी करणी दो ना, चाचड़ो केरो गरीब क़ौम आवे त पोइ रोब कयां, जेके चाचड़े तो पोइ कुझु न चवंदो आहे। महबूब मुस्तफ़ा हिकिड़ो मसइलो सम्झो त दुनिया में जॾहिं ख़ुशी ऐं गम गॾु थींदो आहे त ख़ुशीअ खे छॾिबो आहे, गम खे वठिबो आहे। तव्हां सभई आले इल्म सां वास्तो रखण वारा हो। अब जेकॾहिं कंहिंजे पुट जी शादी आहे, शादीअ वारे तारीख़नि खां 2-3 ॾींहं अॻु में जेकॾहिं कंहिंजी फौतगी थी वञे त पोइ शादी थींदी आहे कि न कैंसिल कबी आहे? बाक़ी घोट चवंदो त ख़ुदा करे वरी ॿियो को न मरे, बाबा मसद तारीख़ मिली छॾ, कैंसिल खे खणी वॾो विहांउ न कंदासीं। छोरे खे इहो पेट मसूर हूंदो, बाबा वॾो विहांउ न कंदासीं, पर तारीख़ मटिजाए, रुख़सती थी वञे। पर अबो चवंदो त लज सिक, ओड़े पाड़े वारा छा चवंदा, भेणा होॾे फौतगी थियल आहे, हिननि खे विहांवन जी लॻल आहे। माना जेकॾहिं ख़ुशी आहे उन सां गॾु गम थियो त ख़ुशी कैंसिल, ख़ुशी कैंसिल। पोइ साईं जी विलादत किन चयो आहे त 12 तारीख़ ते आहे, किन चयो आहे त 9 तारीख़ ते आहे, पर सभई चवनि था त साईं जी रिहलत 12 तारीख़ ते पकी आहे। साईं जी सभई चवंदा त रिहलत 12 तारीख़ ते। पोइ बि अञा जेकॾहिं मुसलमान छड़ो ख़ुशी मल्हाए। अब अबू लहब ख़ुशी मल्हाई हुई, पर अबू लहब सीरत न मल्हाई हुई। अबू लहब ख़ुशी त मल्हाई हुई, पर सीरत। अब मस्जिद ठहियल आहे, वाणियो बि चवंदो मस्जिद आहे। हिंदू वाणियो, ईसाई, यहूदी सभु छा चवंदा? मस्जिद आहे। मस्जिद जे हुजण ते इनकार न कंदा, बाक़ी मस्जिद जो अदब छा आहे, मस्जिद जो मक़ाम छा आहे, मस्जिद में छा करणो आहे, मस्जिद जी फज़ीलत छा आहे, त मस्जिद जे हुजण ते दलील न ॾीबा, मस्जिद जे फज़ीलतुनि ते दलील ॾीबा। महबूब जे विलादत जो दुनिया में को बि इनकारी, यहूदी भी चवे तो नबी साईं जावान, ईसाई भी चवे तो नबी साईं जावान, हिंदू भी चवे तो नबी साईं जावान। मसइलो आहे महबूब जे सीरत जो। अबू लहब खुशी कई, मञियो जावान, पर सीरत न वतई। अब ये हकीकत आहे। अबू जेल वारा ॿिया महबूब जी सीरत। सो तव्हां असांजे मथों लाज़िम आहे, साईं जन जी विलादत भी अखड़नि ते, पर साईं जन जी सीरत भी। महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने सीरत जे लाइ रब करीम हे लफ्ज़ फरमाया, ज़ालिक मसलुहुम फ़ित तौरात व मसलुहुम फ़िल इंजील। ओ महबूब मुहम्मद करीमा, सब चो सल्लल्लाहु।
ओ मुझा महबूब मोहम्मद करीम जी मुझा रब करीम ओ महबूब तो मोहम्मद करीम जो बयान फ़क़त कलामुल्लाह में ना है तौरात में नजर कंदे तभी तो मोहम्मद करीम जो बयान वा इंजील में नजर कंदे तभी तो मोहम्मद करीम जो बयान वा महबूब छड़ो इन किताब में ना तौरात खोली दे तभी तो मोहम्मद जो बयान इंजील खोली दे तभी तो मोहम्मद जो बयान वा अवल तव्हांखो मां हिकिड़ी ॻाल्हि पुछा कया मां बि वॾियूं रड़ियूं थो कयां पर भाऊअ खे बि अहिड़ी निंड्रा सुख ॾाढा झूठा ॾींदो आहियां कोशिशि करे थो त मां मोल साहब खां बचां पर निंड बि निंड्रा अथई हा वाह वीचारा सॼो ॾींहुं शाबत अलाह जो कसम मां चवंदो आहियां इन्हनि मिसकिन ग़रीबनि खे शाबस आहे को दुकान ते मज़दूरी करण वारो को रेड़ो खाइण वारो को सिर तगारी खणण वारो अब हक़ीक़त आहे न पर वरी जो अलाह जे क़ुर जी ख़बर पए थी थकियल टुटल वरी चवनि था यार कुझु हिन यार खे बि टेम ॾियो सो 2-3 मिंट त वेहण जो प्रोग्राम आहे न हाँ वाह सच्ची दिल सां आहे बि ॿियो कोई कोन आयो बि छड़ो पाण में घणा मिंट वेहण जो प्रोग्राम आहे हा साईं इहो चिड़म थो चओ हा साईं इहो चिड़म थो चओ अल्लाहु अकबर फ़क़त अवां जे साम्हूं इन शइ ते मां बयान थो कयो ज़ालिक मसलुहुम फ़ि तौरात व मसलुहुम फ़िल इंजील ओ महबूब तो मोहम्मद करीम जे नबूवत जो बयान तौरात में भी आ तो मोहम्मद करीम जे नबूवत जो बयान इंजील में भी आ थोड़ो तवज्जो कर हिक ॼाणे महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुता पयान साईं जी उम्र मुबारक 8 साल घणा 8 साल साईं जी उम्र ॾाढे अब्दुल मुतल्लब जे खिदमत में जिंदगी गुजारन था साईं जन निंड पयान हिकिड़ो इल्मुल क्याफ वारो माण्हू इल्मुल क्याफ छाखे चइबो आहे अॻे कहिड़ा हूंदा हुआ जेके हथ जे निशाननि खे ॾिसी करे हाल अहवाल ॿुधाईंदा हिकिड़ो इहो इल्मु अथव इहो छा आहे हथ जा निशान हथ जूं निशानियूं हथनि पेरनि जे तिरनि के निशान के ॾिसी करे ॿुधाईंदा हा बाक़ी जेके फुटपाथ ते हाणे अथव इहे सभु धुकड़ा ई अथव लॻी त राई न त अंधे वांगुरु ॻाल्हायो यार छो था ॻाल्हायो हे सभु छा आहिनि धुकड़ा ई ख़बर काई बि कोन्हे हो जे असांजा मुस्लमान डॉक्टर 97 शीशी लिखंदा खंघ जी मन का न का त लॻंदसि न लॻंदे पोइ बि 97 शीशी गॾे मारींदसि पोइ बि खंघ ख़तमु न अल्लाह साईं चल हिदायत नसीब करे अल्लाहु अकबर इल्मुल क्याफ जे लिहाज़ सां हिकिड़ो शख्स आयो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आरामियन साईं जे कदमनि मुबारकनि में हुन जी दीद आया साईं जन सुता पयान कदमनि मुबारकनि ॾे हुन जी दीद आया पुछा तो करे हिन जो पुछा तो करे हे कंहिंजो पुटड़ो आहे हज़रत अब्दुल मुतल्लब जेको महबूब साईं जो ॾाढो बीठो आहे उन हज़रत अब्दुल मुतल्लब चयो त हे मुंहिंजो पुटड़ो आहे ॾाढो छा थो चवे हे मुंहिंजो पुटड़ो आहे उन शख्स चयो हज़रत अब्दुल मुतल्लब के मुझे इल्म जे मुताबिक जेको मां इल्म पढ़ियो आहे मुझे इल्म जे मुताबिक हिन जो अबो वफ़ात करे वियो आहे मुझे इल्म जे मुताबिक हिन जो अबो हज़रत अब्दुल मुतल्लब चवे तो वाकई हकीकत भी आया हे मुझे पुट अब्दुल्लाह जी निशानी आहे हिन जो बाबो अब्दुल्लाह वफ़ात करे वियो पुछा था कनि तो के कीअं ख़बर पई जे जेको मां तौरात पढ़ियो आहे जेको मां इंजील पढ़ियो आहे हिन जूं निशानियूं ॿुधाइनि थियूं त हिन जो अबो वफ़ात करे वियो आहे उन खां बाद में चवे थो हिन नंढड़े जा कदम इब्राहिम खलीलुल्लाह जे कदमनि सां मिलनि था चे तो जेको काबतुल्लाह जे भरसा जेको काबतुल्लाह जे भरसा मकाम इब्राहिम वा
अब काबतुल्लाह जे बरसा मकाम इब्राहिम आहे न, उते हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह जा 2 कदम मुबारक उन पत्थर ते इब्राहिम खलीलुल्लाह जा कदम मुबारक ज़ाहिर में पत्थर हो पर हकीकत में यार लिफ्ट हो। अज चवें तो घोटकीअ में 5 माड़ 10 माड़ 20 माड़ छड़ो लिफ्ट बटन हणो तो वारी लिफ्ट त हाणे आ, पर अल्लाह इहो सॼो इंतज़ाम हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह खे करे ॾिनो। उहो बि टाइम अजीब जॾहिं हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह पाण मिस्त्री हो। केरु माना मिस्त्रा पर कंहिंजी सुन्नता हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह मिस्त्री हो, हज़रत इस्माइल ज़बीउल्लाह मज़दूर हो। मालूम थियो मिस्रा हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह जी सुन्नत या। असां वारे मिस्त्रियुनि वांगुरु न हिक जी डीपी ते लॻी पई आहे, ॿियो लेंटर ते टियों वते तो छत जे लाइ रुलंदो। हिते को मिस्त्री आहे त कोन मथां कावड़जी वञे, आहे को मिस्त्री? अब आइए न एडवांस यार जो खाजी वियो वतन था 3 जाइन वारा रुलंदा ऐं असां वारा वेचारा मज़दूर अचण वारे टाइम ते साइकिल जी चेन छिजी पवंदी, अचण वारे टाइम ते मोटरसाइकिल जो पेट्रोल खत्म, मोटरसाइकिल जो टायर पंचर थी पवंदो, मस अची 10 बजे कम के शुरू कंदो, पर बिना वाच जे हिनके बुधाए केर थो तो 5 पूरा थी विया थी। अब शाम वारो टेम वाच भी न थल पर बुधाए हिनके केर थो चेबो त हिन जी भी काथे लाइन। मालिक बीठो हूंदो त मालिक जे साम्हूं अहिड़ी 12,000 वारी सिर पियो भञंदो जो मालिक जे हाव खे पिया महटाईंदा। चवंदो त वासा मिस्र जो कम आहे, सिरां भॼंदियूं न त आसीरो पासीरो थी न, पासीरो जो वेहे त वरी हमरा जा हवा लही। मां हितो वारे मिस्त्री जी ॻाल्हि नथो कयां, मां हिकिड़ो मिसाल थो ॾियां। हा ओ मुसलमानो ॿुधो, मुसलमानो ॿुधो, पाणी तव्हांजो आदलपुर मां त चाहे त सिधी घोटकीअ मां आई नी। ओ मुसलमानो ॿुधो, महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सचो उम्मती हुआ जेको महबूब मोहम्मद करीम जे सुन्नत ते अमल करे। हे तमा छड़ो मिस्त्रियुनि जो नालो खयो पर यार कम सॼो ई लथो पियो आ, कम सॼो ई। असां वारे पासे हिते भी वोण हूंदा, असां वारे पासे फुटी हले थी पई। साईं बरकत ना है, रहंदो कंदो कांटे वारा 4 किलो कटन था, हो 4 किलो कटन था, तू भी तो 6 बाल्टियूं दबियूं बीठो आहे न। हितों जी ॻाल्हि नथो कयां, हितों वारनि खे नथो चवां था न, पोइ बि त 10 त विझणु घुरिजनि न बा न, गुरबत आहे न था करे। हिक भेरे ॾिसो था मूंसां नथा ॻाल्हायो। हा साईं महलो खाई विया, पाणीअ ते त महलो खाईंदो न। ओ मुसलमानो ॿुधो, मुसलमानो ॿुधो, बरकत कीअं पवंदी जॾहिं असां 24 कलाक हराम जो सोचूं था। ज़मींदार 5 बोरियूं कलर जूं वठी ॾे थो त हारी 3 दबियूं बीठो आहे, बाक़ी 2 जीए भुटो, सम्झो था न, बाक़ी 2। हाणे जॾहिं 2 वरी पोइ ज़मींदार खे ॿियो ॿुधाईंदो, यार तो वारो मज़दूर 2 बोरियूं फलाणी जा त खपे, अड़े 5 त मां वठी ॾिनीमांसि, अड़े हा 2 बोरियूं कोन विधई। साईं माण्हू तोखे हरू भरू चुगलियूं था हलनि, मां तोखे अहिड़ो लॻां थो, तूं त मस्जिद जो इमाम आहे न, तूं त वाकई अहिड़ो कोन थो लॻे, तूं त आहे इमाम। हलाल खारायो बचन के, हराम में बेबरकती आहे, हराम में तबाही आहे। बाक़ी खीर त रब जी नेमत आहे, जेॾो पाणी विझेसि बाबा खोट अथसी न। अब अलाह जी नेमत में त खोट आहे न, वञ वधाईंदो छा बाबा, वञ वधाईंदो। आके जुदा जुदा जो गिलास विझे त छा थो सम्झे, बरकत ई बरकत न। हिन साल हिकिड़ी में त मथे साल 2 मींहूं न, वरी जेकॾहिं अञा कम वधे त मथे साल 4 मींहूं। सभु हिक ॿिए इशारा कयो था, मां बि ज़बूरनि खे ॾिसां थो। मां भी असांजो भी सुबुह शाम इहो
अल्लाह अकबर। अल्लाह जो वास्तो तो महबूब मुस्तफा जे सुन्नत के समझो, महबूब जे सुन्नत के समझो। अल्लाह शल बच्चन के हराम खारण खां बचाए। लिखियो पियो थव त हराम खाइण जे करे बच्चा नाफरमान थींदा। अॼु रड़ियूं कनि था, पोड़ा कोन था रड़ियूं कनि। हाँ साईं, रड़ियूं कनि था त छोरा चयो नथा वठनि, छोरा चयो नथा वठनि, छोरा चयो नथा वठनि। वाकई न वठंदा पोड़ा। तूं बि सोच, छोरे जी उमिरि 30 को चढ़ी वई आहे, पोइ अञा बि छोरो तुंहिंजी। हिते छोरनि जी ॻाल्हि केॾी वणी आहे। पर जेकॾहिं चवान त छोरा पीउ जो चवण कोन था वठनि, न चाचे खां था वठनि धीअ, न मामे खां थी वठे, न मामे जी धीअ थी वणे, न पुफीअ खे, न पुफीअ जी धीअ, न मासीअ जी। मोर साहब सही थो चवे। पोड़ो छा चवंदो मोर साहब? सही थो चवे। आहे त हर कंहिंखे पंहिंजे पेट जे सूर जी ॻाल्हि न। ओ मुंहिंजा सोना, हर कंहिंजो हक़ कलामुल्लाह में, हर कंहिंजो हक़ शरीयत में लिखियो पियो आहे। बाक़ी कहीं भी किताब में लिखियल न थव त को भेण के भी हिस्सो ॾियो, काथे भी कोन थव लिखियल। असांजे त कोन्हे, मतां घोटकीअ जे मुफ़्तिन वटि हुजे। आहे वाह, भेण को हिस्सो ॾियण बि लिखियल आहे किताबनि में। भले 100 किताब हुजनि, पर हिन जो हिकिड़ो ई किताब आहे त न ॾींदोमांसि छा कंदो। आवाज़ भले तव्हां सवनि मुफ़्तिन खां फतवा वठी चो त भेण जो हिस्सो आहे, भेण जो हिस्सो आहे, पर हिन वारो हिकिड़ो ई किताब आहे, न ॾींदोमांसि छा कंदो। वरी किताब ते हाशो बि लॻल अथसि। भेण खे चवंदो जेकॾहिं घुरे ई न पोइ हे दर न अचिजांइ। हे किताब जो हाशो अथसि। जेकॾहिं हिस्सो घुरे ई त हिन दर ते वरी न अचिजांइ। ॿियो बि हाशो हणंदुसि, जेकॾहिं ज़िद कई त पोइ भत बिरादर बि ख़तमु। हे सभु हाशा अथसि हिन जे किताब जा। हिसे ते ज़िद कई त भत बिरादर, मिटियूं माइटियूं। यार वरी मुंहिंजे तकरीर जो वरी ॿियो हिसो अथव। धीअरुनि खे बि ॾियो, भेनरुनि खे बि ॾियो, ॿाहिरनि खे बि ॾियो, ग़रीबनि खे बि ॾियो। मूं वटि वठण वारो थोरो पासो घटि अथव, ॾियण वारो कमु ॾुखियो आहे। वो अगर एकड़ो अजीब नुक्तो पढ़ियो तब दुनिया में ॾियण वारो प्यारो लगंदो आहे कि न वठण वारो। अवा को ईंदो सही हे दुआ जा अथव, सही हे दुआ जा अथव आलम सगोरनि खे, सही हे तोहफ़ो अथव, हे हीअ शइ अथव। पर जेकॾहिं को अचे स हीअ शइ बि ॾियो, हीअ शइ बि ॾियो, खणी हिकिड़ो ॾींहुं ॾींदुसि, ॿियो ॾींहुं असां मौलवी भले के बाबा मस्जिद जो कम तो ले, ठीक है सही सी मर्जी बोरी सही मस्जिद जो कम तो ले। बोल साहब कल ॾिनी मैं भला रोज रोज तो बोरी कोन। माना ॾियण वारो पासो वठण वारे खां तवज्जो कजाए, तवज्जो कजाए। तॾहिं त असांजे बुज़ुर्गनि चयो आहे अल्लाह वारनि वटि, पीरनि बुज़ुर्गनि वटि वञो, दरगाहनि वारनि वटि वञो त ॾिनियूं अचो, घुरिजो न। पीरनि ते वेंदा कयो, मां तव्हांखे चवां थो पीरनि ते वीदा कयो पर ॾिनियूं अचो। 3 कुल पढ़ी करे क़ुरान जो सवाबु ॾिनियूं अचजो, अलहम्द पढ़ी करे सवाबु ॾिनियूं अचजो, यासीन शरीफ करे क़ुरान जे 10 ख़त्म जो सवाबु ॾिनियूं अचजो। उहे पीर बि चवंदा त हे मुरीद चङो आहे, पर जेकॾहिं वञो अॼु पुट ॾे, ॿियो ॾींहुं वञो साईं धीअ ॾे, अड़े छड़ो पंहिंजो कमु थो खणी अचे, ॿिया त कम अथई कोन नी चइबो। ॻाल्हि सम्झ में आई आहे। अल्लाह सही छल तव्हां असांखे सही सम्झ नसीब फरमाए। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा कदम मुबारक ॾिसी करे चवे थो हिन जा इब्राहिम खलीलुल्लाह सां कदम मुबारक मिलन था। छो त खानदान सागो ई आहे। माना खानदान जे लिहाज़ सां कदमनि मुबारक जा निशान ॿुधाइनि था पिया त इब्राहिम खलीलुल्लाह जे खानदान जो आहे। ऐं मां हीअं चवंदो आहियां जेकॾहिं न कंहिंजे घर में छोकिरो कारो ॼमी पियो, पोइ नानक सॼो छा चवंदो ॾाढो हुयुसि कारो, न था ॻाल्हायो। मामा नथा ॾिसो त मामा सभई ठिकर अथसि। हल भेड़ा नानक वरी सॼो चाचा हेड़ा, ॾाढो हेड़ो, वरी हो ॾाढो छा चवंदो नानो सफ़ा कारो, मामा सफ़ा कारा। कारेड़े रंग वारे खे को पंहिंजो करण जे लाइ तयार हो। ॿुधो मुसलमानो, कंहिंजे बि कंहिं शइ ते टोक न कंदा कयो, या टोक होॾे वेंदी।
कारे वल्लाहु युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा। वो शख्स चवे तो मुझो इल्म तो चवे जेको मां तौरात में पढ़ियो आ, जेको मां इंजील पढ़ियो आ, चवे तो तौरात इंजील में मिठे मोहम्मद करीम जो बयान वा। ज़ालिक मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील। ॿियो तोखे मिसाल ॾियां, हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु अञा महबूब मोहम्मद करीम से के नबूवत न मिली आ। अबू बकर सिद्दीक़ कपड़े जो वापारी हो, साईं के नबूवत न मिली आ। अबू बकर सिद्दीक़ कपड़े जो वापार महबूब जी सुन्नत या मिठे महबूब मोहम्मद करीम जी वापार सुन्नत या। ऐं ॿुधो ए महबूब ईमानदारीअ सां वापार कयो। जॾहिं बीबी ख़दीजा जो सामान खणी विया वापार जे लाइ, सेठियाणीअ ॾिठो त हेॾो वापारी सचो आहे त सेठियाणीअ बीबी ख़दीजा महबूब सां शादी कई कि न कई? छाजे करे? ईमानदारी। अल्लाह अकबर। वापार सुन्नत या उन जे लिहाज़ सां मिसाल ॾिनियूं थो वञाव। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बीबी ख़दीजा चवरायो, ओ मोहम्मद करीम, मां वापार कराईंदी आहियां, माल ॾींदी आहियां, जेको वापार करे ईंदो आहे उन सां मां हिसो ॻाल्हाईंदी आहियां। अब थींदो आहे हिकिड़े सेठ जो माल न वा, तूं हेॾे खणी वञ, तूं हेॾे खणी वञ, तूं हेॾे खणी वञ, अधो हिसो टियों हिसो ॻाल्हाइबो आहे। आका ॾे न्यापो थी करे, ओ महबूब मोहम्मद करीम, हे मुंहिंजे वापार जो सामान आहे, ॿिया बि वापारी आज़माया न, तोखे बि आज़माइणु चाहियां थी। बीबी ख़दीजा पंहिंजे गुलाम मुयसर के भी चओ, ओ मुयसर चवे थो जी, चइन वापारी मिठे मोहम्मद करीम सां गॾु वञ। ॿिन वापारी के भी ॾिठो थी, हिन वापारी के भी ॾिसी अचजांइ। ॿिन सां बि वियो आहे, हिन सां बि त चकर ॾाढो ॿुधो आहे त ईमानदार आहे, शरीफ़ आहे, सचो आहे, जेका ॻाल्हि हूंदी आहे सिधी कंदो आहे। हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत मैसर बीबी ख़दीजा जो गुलाम जॾहिं गॾु थो वञे, वापार ते वञनि था, रस्ते ते मींहुं पइजी वियो। रस्ते ते कुछ अन्न आलो थियो, कुछ ॿियो खुराक जो सामान ख़राब थियो, कुछ खार काऊं भी पानी ते ख़राब थी वयूं। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ सामान खणाए जे टाइम ते मदीने, जे टाइम ते शाम जे मंडीअ में पाता। मंडीअ में पाचण खां पोइ आका साईं ख़राब सामान जुदा कयो आ। अन्न जेको आलो थी पियो उहो बि जुदा कयो, खारका जेके पाणीअ जे करे ख़राब थी विया उहे बि, ॿियो अनाज जेको आलो थी उहो बि। हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान था कनि, ओ वापारियो, हे जेको सामान सही आहे इन जो रेट ॿियो आहे, हे जेको आलो थी वियो आहे इन जो रेट ॿियो आहे। समूरन ॿुधो त यार हे नओं वापारी आयो आहे, न त हिते त कमु सॼो आवा, हिते त सॼो कमु गॾियल सॼियल आहे, हे त नओं वापारी आहे। ॿुधो, मां हिकिड़ो वाक़ियो पढ़ियो, ओ वापार करण वारा तवजह कजांइ, तवजह कजांइ, वाक़ियो ॿुधायूं थो वञा। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह अन्हुमा जे दौर में हिकिड़ो शख्स वफ़ात करे वियो, जेका कब्र पा खोटन से कब्र मो नांग विशू पिया निकरन, जेका कब्र खोटन से नांग विशू नांग। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा वटि आया, ओए बिन अब्बास असां के ॻाल्हि ॿुधाए, असां जो हमरा वफ़ात करे वियो आहे, जेका कब्र ता खोटियो सुन मो नांग विशू था निकरन। चे घणियूं खोटियूं अथव, चे इलाही खोटियूं आहिनि, पर नांग विशू। हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा फरमाए थो, केतिरियूं बि खोटियोसि पर नांग विशू ख़त्म न थींदा।
इन ज़मीन जो फ़र्क़ु न आहे, हिन जे अमल जो फ़र्क़ु आहे। हिन जे हे दुनिया में को अहिड़ो अमल करे आयो आहे जंहिंजे करे क़ब्र खां वठी नांग कढतसि। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा फरमायो, हिकड़ी क़ब्र खोटे नांग हुजन से विशु हुजन से बस पूरो करे छॾियोस, बंद करियोस, पोइ रब जाने बानो जाने। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा उन जे घर पुछा कई, ओ माई दे ख़बर तुझे मुर्स जो किरदार केड़ो, तुझो मुर्स छा कंदो? माई पी चवे मुझो मुर्स अन्न जो वापारी हो। छा जो वापारी हो? अन्न जो वापारी हो। चे पो चे जेतिरो अन्न पंहिंजे घर जे खाइण लाइ कढंदासीं, जेतिरो अन्न पंहिंजे खाइण जे लाइ कढंदासीं, ओतिरा वरी भितर काठियूं विझी करे मिलाए छॾींदो। अन्न घर जो कढी बकाया ओतिरा भितर ऐं काठियूं विझी वज़न बराबर पो करे। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास फरमाया, इहा ई त ठगी हिन खे आहे जेको हितों ई नांग विशू कढतसि अॻिते त। अब सच ॿुधायो, असां वटि आहे का अहिड़ी शइ जंहिंमें इहो हशर न आहे? पोइ रड़ियूं बि सभई था कयूं, बरकत नाहे, बरकत नाहे, बरकत नाहे। अब हक़ीक़त अल्लाह सही शल रहम करे, रब करीम शल बाज करे, महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिए जो होको ॾियण था, ॿियनि जो सामान पियो आहे, महबूब जो सामान विकाम जीवियो। अब तव्हां बि घुमंदड़ फिरंदड़ हो, जंहिं होटल ते चांहि चङड़ी हूंदी आहे, भले टीवी न बि हुजे जल्दी हली वेंदी आहे कि न? उहा जुदारी ॻाल्हि आहे, भले पोंडरू दॿनि से पर घाटी त हूंदी न। उहा जुदारी ॻाल्हि आहे। भले असांजे पासे ॾे बि हिकु ॿ होटल आहे, माण्हू मोटर साइकिल कारनि ते चढ़ी बि चांहि पीअण वेंदा। माण्हू खे चवंदो आहे जेकॾहिं 50 रुपए जो खीर वठी करे घर में चांहि कयो, सभु पीअनि त पाण ॿार ड्रव कंदो, बाक़ी घर जे चांहि डॉक्टर चवनि था नुक़सान आहे, तूं दॿे, तोखे नुक़सान कोन्हे, बाक़ी घर जे लाइ अल्लाह घर जा हक़ नथो ॿुधायां वॾी बस। अब ईअं न माइन जा हक़, शादियुनि जा, घर वारनि जा हक़ न, बसि जहिड़ो असां मर्दनि जा हक़ न, भला कुझु त तव्हांखे बि फ़ाइदो ॾिनी वञा। अरबो यको शक्ति भी सुठी। अल्लाह सही शल रहम करे, रब करीम शल बाज फरमाए। हज़रत बीबी खदीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा वटि जॾहिं वापार वारा पैसा पाता, उन टाइम ते बीबी खदीजा मैसर गुलाम को पुछा पी करे, देख बड़ बिल सां बि घुमे, हिन जो बि हाल अहवाल ॿुधाए। चवण लॻो, ॿिया वापारी पंहिंजे जाइ ते, पर हेड़ो वापारी मुंहिंजे अखी न ॾिठो। चे मां पाण सोचां पियो त हे किनो किनो पाणीअ वारो पिठल जुदा करे रखियो अथई, हे पैसा छा थींदा? पर हिन जे ईमानदारी, हिन जे ज़ुबान, हुन जे चेहरे में को अहिड़ो असर हो तो असांखे पैसा बि डबल मिली विया, पैसा सामान बि जल्दी हली वियो, न त पया असांजा वापारी हलंदा हा। मालूम थियो अल्लाह अकबर। तॾहिं त महबूब मुस्तफा करीम फरमायो, ईमानदार सचो वापारी क़यामत वारे ॾियारे नबियनि सां जन्नत में गॾु हूंदो। वापार कयो पर हलाल वारो वापार कयो, पर कहिड़ो? हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला। अब ये खाली न कि जमात लाइ बि कराई अथव? खड़को ॿुधाए तो खाली वञे। अगर हिकिड़े जाइ ते हुयासीं, रात जो 1:45 ताईं मूंखे विहारियो मुने हिकु, मां चयो मां जमात मानी खाधी आहे, चएसि प्रसादीअ में हे जेके 3 परे जो आया न, मां चयो 2 बजे मानी खाईंदा, जेके मोटंदा न, जेके तव्हांखे दुआऊं ॾींदा न, अर्श वटि क़बूल पवंदा। अवा ईअं न, ऐं ईअं ई थियो। तकरीर पूरी कई, उन्हनि जो मानीअ जो ऐलान, पोड़ो हिकिड़ो जज़्बाती हो, छा था सम्झो उन छा शद मद सां ॾिनी हूंदी? छा उन पोड़े जेके 2 बजे चयो त हाणे मानी खाई पोइ वञो, उन पोड़े वारी शद मद वारी ॻाल्हि ॿुधाया हुई न।
अगट गोड में भी हथ हुजेसि, हिकु हथु लठ में, हिकु हथु गोड में, पर वाह जो चाचे की कुवत हाफ़िज़ हुई ऐं वाह जो निड़ीअसि, वाह जो ज़िबान जलसे वारा ॿुधनि पिया हुनखे परवाह। मां जो बुख मारियो अथव त भला गारियूं त सहोसि न, हिकिड़ो पासो त मां जो तव्हां बि वठो न। पर हे तव्हां सही कयो अल्हम्दुलिल्लाह सवेर, पर जलसे वारा चवंदा आहिनि साईं आहे त ॿई मुसीबत, पोइ ते था मानी हलायूं त जमात ते गारियूं अधम था मानी हलायूं त भॼी था वञनि, पोइ असां काॾे वञूं। आहे तकलीफ़ ॿई पासा इहे न वा। अल्लाह साईं शल तव्हां असांखे जीअं एतिरे कलामुल्लाह जे मुहबत में गॾु विहारियो त शल क़यामत वारे ॾियारे कलामुल्लाह जे सदके जन्नत में बि ईअं गॾु विहारे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु वापार जे नियत सां यमन मुल्क आयो वा। आदे कपड़े जो वापारिया वापार जे नियत सां यमन मुल्क आयो आहे। अबू बकर सिद्दीक़ खे ख़बर पई यमन जे मुल्क में हिकिड़ो तौरात जो भी आलिम आहे, इंजील जो भी आलिम आहे। हे छड़ो तव्हांखे मां तौरात इंजील वारियूं झलकियूं थो ॿुधायां। अञा महबूब मुस्तफ़ा करीम असांजे विलादत ॾे न आयो आहे। महबूब मुस्तफ़ा करीम असांजे नबूवत वारे नूर मुबारक जे चमक ॾे न आयो आहे। ख्वाजा अब्दुल्लाह जे पुठीअ मुबारक में आया त कहिड़ा मौइज़ा, अमा आमिना असांजे पेट मुबारक में आया त कहिड़ा मौजज़ा, विलादत वारे टेम ते केड़ा मौजज़ा। अञा इहो पासो रहियो पियो आहे। चो इंशाअल्लाह सुभाणे ते असां बि थियूं न। हा उथंदे जेके अॼु तव्हांखे मां एतिरो वक़्तु विहारियां त ॿीहर पुछा कंदो कहिड़ो मौलवी पहुचा फलाणो चइबो हलो त हलो हलो त। मां हिकिड़ो तव्हांखे अजीब मिसाल ॿुधायां। असांजे खैरपुर ॾे ज़िले में तालके गंबट में कचो आहे, हूअं त यको दरिया वञे थो चैन 8 तालका न खैरपुर में, पोइ 4 तालका ये यको कच्चे सां वञनि था पिया। गंबट तालके जे कच्चे में मां बि हुजां। अल्लाह से उन जवान जे कब्रुनि ते किरोड़ा मींहं रहमत जा नाज़िल फरमा। साईं मौलाना अब्दुल कादिर रिंद साहब रहमतुल्लाह अलैह भुजे मुजाहिदो मूंखे चयो अब्बास साहब मां जो जी चई बसि मूंखां मां छड़ो 15-20 मिंट कयां पोइ यको वाइज़ तूं कर। मां चयो हे जो वेठो लाहे केरु आवा हे अलाह वारो फ़कीर जो वेठो न चई सघ जेको वेंदुसि सो बि। मां चयो मां सही तव्हां 15-20 मिंट चयो त मां 10-12 मिंटनि में घुमाए थो वठां। न बा तूं नौजवान आहे, मूंखे चए तूं नौजवान आहे, तूं तफ़सीली वाइज़ कर। पोइ वरी विच ते ॿियो सैयद हो, उनखे चयो सैयद विच में पओ कम ठाहे न त बाक़ी हे कच्चो आहे बहराड़ी आहे, सो जेकॾहिं कच्चो ऐं बहराड़ी त पोइ न हेॾे न होॾे। अल्लाह साईं उन जवान जे क़ब्र ते कहिड़ो आहे रहमत जा मींहं नाज़िल फरमाए। चए भला हीअं था कयूं गॾिया था हलूं, पोइ तूं कुर्सीअ ते वेही वाइदो कर मां वियां थो। मां चवां थो उतरे वेह पर गॾियो आयो। मां वरी बीह वाइदो कयो। साईं खे चयो साईं तव्हां कुर्सीअ ते वेहो वॾड़ा हो। मां बसि ईअं 20-25 मिंट वाइदो कयो। हुननि ॾिठो कच्चे वारनि त हाणे साईं रिंद साहब वेठो। मां वाक दावा न कया हो बननि सां भॻान आहो वञी कुदरती कच्चो हो। कच्चो पाण सम्झो था अॻ में हुननि ते पुलिस जी रेट थियल हुई, घर बर हे कुझु ड्रही विया, माण्हू बि अंदरि आहे। हो जो भॻा चए रब कंदो ॿिया घर बि ड्रहंदव। हल भेड़ा जा बचा जॾहिं वठो न वठो न राति जा छा थो सम्झे 3-4 कलाक हेॾो जवान जूं हकला पर हुन चोपिल हथनि में आहे। सो इहे न थिए वेली मां बि हणा कया सुभाणे पुछा के तो कहिड़ो मोड़ सां फलाणो बाबा हलो त अॻ में हलूं बननि सां। इंशाअल्लाह मां बि ज़बा घुमाए थो लायां दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला यमन मुल्क में जिए पातो आ चवे दो दिल थी चवे उन आलम जो दीदार कयूं वञा। वडड़ो पोड़ो आवे चाड़ो अशी दाड़ीअ सां उम्र जे तकाज़ा जे करे बिरवा भी हेठ लड़कियूं आयूं। ॾिसंदा बहराड़ीअ में ये खल लड़की पवंदी आहे गिचीअ वारी खल बिरवा हेठ
हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जीअं जो नजवान वट पातो आ ॾाढा चवे तो अस्सलाम अलैकुम। छा चई अञा महबूब के रिसालत नबूवत न मिली आ पर उन्हनि जो सलाम कहिड़ो हो। मां इहो ज़िक्र ई नथो कयां त पाण वारो सलाम काथे पहुतो आ। हा वाह इन में दिल भर में लिखियो पियो आहे सलामुन कौलम मिर रब्बिर रहीम त अल्लाह जन्नतन के भी चवंदो अस्सलाम अलैकुम, जन्नती चवंदा वालेकुम सलाम। वरी जॾहिं मलाइक गेटन ते बीठा हूंदा उहे भी चवंदा सलामुन अलैकुम। अल्लाह जो सलाम भी अस्सलाम अलैकुम, मलाइकन जो भी अलबादियो बिस्सलाम बरियु मिनल किब्र। नबी से फरमाए जो को अस्सलाम अवल तो वराए त उहो वॾाईअ खां बेज़ार आहे। नबी से भी कहिड़ो सेखारियो हाणे जेकॾहिं अल्लाह वारो सलाम भी छॾियऊं, मलाइकन वारो भी छॾियऊं, रसूलुल्लाह वारो भी छॾियऊं, सहाबन वारो भी छॾियऊं, असहाबन वारो भी छॾियऊं, आल बैतन वारो भी छॾियऊं, इमामन वारो भी छॾियऊं त कहिड़ो सलाम वठूं। मुस्लमानो छा थी वियो असांखे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु चयो अस्सलाम अलैकुम। उन जीअं जो यो लफ्ज़ ॿुधो हो चवे तो वालेकुम सलाम। अस्सलाम अलैकुम जो लफ्ज़ ॿुधंदो वियो लिंगन में साह पाजंदो वियो। उन जो अस्सलाम अलैकुम जो लफ्ज़ ॿुधो लिंगन में समझे तो यो लहजो मके पाक जो आ। अब तव्हांजे घोटकीअ जो लहजो असां वारे खेरपुर खां मट आहे न कुझु। मां भी 4 साल पूरा पंहिंजे उस्ताद मोहतरम हर साईं अब्दुल अज़ीज़ कलवड़ साहब दामत बरकातुल आलिया जन वटि पढ़ियो आहे। साईं मीरवंद मीरक वारनि जे मदरसे में 4 साल। पोइ मूंखे बि त कुझु घोटकीअ जे लहजे जी ख़बर आहे। अञा हेॾे मथे वेंदव त अब आहे न, वरी हेठि जेकॾहिं लाड़ ॾे वेंदव त वरी ओॾे परियों कश्मोर वारो पासो ज़बान जो फ़र्क़ु आहे, टोपिन जो फ़र्क़ु आहे, लटन जे डिज़ाइन जो फ़र्क़ु, हर शइ में फ़र्क़ु। बाक़ी हर शहर जे शोरनि जे मथनि जी डिज़ाइन हिकु ई अथव। नथा ॻाल्हायो हीअं वेंदा कटींदा 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 उहो मथो छड़ो टुकरी छॾींदा, बाक़ी सभु कट कट कट। हे वॾा वेठा आहिनि अॻे अहिड़ा निशान गॾनि खे ॾींदा, छोरा कावड़ न कनि। मां हिकिड़ो मिसाल थो ॾियां। अॻे अहिड़ा ओ गुल ठाहींदा गॾनि ते, हिन कुंड ते हुन कुंड ते हुन कुंड ते, अॻे जेके गॾनि ते ठहंदा। हाणे हिन इंसान खे छा चऊं असां। अब मां ग़लति थो चवां। पोइ वरी हक़ सजा तक उत त हलूं हे मुला असां को चढ़ियल आहे वे हुन हे डिज़ाइन छा आहिनि, हालत छा आहे। मां त अञा ॿी ॻाल्हि चवंदुमि, मथो त ॿी शइ आहे पर महबूब जे सुन्नत खे बि माफ़ नथा कनि। अब उन में बि डिज़ाइन तव्हांखे नज़र अचनि थी। अल्लाह साईं छला सां मुसलमाननि जे हाल ते रहम फरमाए। जंहिं टाइम ते उन सलाम वरायो थी वेही रहियो, पुछा तो करे तूं काथों आयो आ। चवे तो मके पाक जो आयो आ। मके पाक जो नालो जो ॿुधंदो वियो थधो साओ खणंदो वियो। तू छा चवंदो आहे यार, वेह त सही ॻोठों आयो आ। हे मुंहिंजे ॻोठ जो माण्हू आहे, हे मुंहिंजे इलाइक़े जो माण्हू आहे, हे मुंहिंजे क़ौम जो माण्हू आहे। चवंदो आहे यार हे क़ौम जो आहे, इलाइक़े जो आहे, वेह त माना पंहिंजे तरफ़ जो माण्हू जो मिलंदो आहे साओ पइजी वेंदो आहे। अल्लाह चवे सो काथों जो आहे, चए मके पाक जो आहे। चए नालो छा थी, चए मुंहिंजो नालो अब्दुल्लाह आ। तवज्जा कर नालो छा थी, चए मुंहिंजो नालो अब्दुल्लाह। तुझे अबे जो नालो छा आहे, चए उन जो नालो मोहम्मद उस्मान। चे यार हम जेकॾहिं मके पाक जो आयो आहियां थोड़ी महिरबानी कर। चे कहिड़ी महिरबानी कयां, चे थोड़ी कमीज मथे कर, थोड़ो दुन त मूंखे ॾेखार। चे थोड़ी दुन तो कमीज त मथे कर। हज़रत अबू बकर सिद्दीक़ साईं तो चवे मां जीअं जो पंहिंजे पेट दुन तो कमीज मथे कई,
मुझे दुन जे हेठों हिकिड़ो कारो तिरो दुन जे हेठों कारो तिरो हीअं पिंबड़ियूं मथे करे चिताए जो ॾिठे तिरो आहे उन तिर ते अशद आंगुर रखी बीठो उन तिर ते अशद आंगुर रखी बीठो अशद आंगुर रखण खां बाद में लफ़्ज़ कहिड़ा चवे थो सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह चवे थो मुबारक हुजई मुबारक हुजई मुबारक हुजई सोने अबू बकर सिद्दीक़ चयो मां हैरान थी वयुमि हथ छो रखियूं बीठो आहे सुभान अल्लाह छो थो चवे अल्हम्दुलिल्लाह छो थो चवे मुबारकूं छाजे करे थो ॾे सही सुभान अल्लाह छा आहे अल्हम्दुलिल्लाह छा आहे हे मुबारकूं छा आहिनि ओ अबू बकर हाँ हाने तो चवेसि तू तो चवे नालो अब्दुल्लाह आया पर मुझे किताबन में लिखियल आहे तुंहिंजो नालो अबू बकर वा चे तो मां तौरात जो आलमा मां इंजील जो आलमा मुझो इल्म चई रहियो आहे तुंहिंजो नालो अबू बकर वा चे मुझो इल्म चई रहियो आहे तुंहिंजे अब्बे जो नालो अबू कुहाफ़ा आहे चे हाँ सही मुझो नालो असली अब्दुल्ला आया पर कोठींदा अबू बकरन मुझे अब्बे जो नालो मोहम्मद उस्मान आ पर कोठींदा उनके अबू कुहाफ़ान चे जेको भी कोठन जीए भी आहे पर मुझो किताब बुधाए तो त तुझो नालो अबू बकर चे सही आ त गाल समझ में अची वे सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह वारी जेके तवा चयो त उहो या मानू मिली वियो पर सही मुबारक शाजी उन अल्लाह वारे नेक शख्स जिस ओ मुझा अबू बकर यार गाल बुध मां पंजे तौरात मां झील में पढ़ियो उन महबूब बके पाक में मोहम्मद रसूलुल्लाह पैदा थींदो उन यार मोहम्मद करीम जे मथा पहिरियों कलमे पढ़ण वारो अबू बकर हूंदो उन मिठे मोहम्मद करीम जे मथा पहिरियों कलमे पढ़ण वारो अबू बकर हूंदो अबू बकर तने तोखे मुबारक थो ॾियां तने तोखे मुबारक थो ॾियां इएं चई करे सोने अबू बकर खे चवे थो अबू बकर ख़बर न आहे मां पोड़ो आहियां अलाए एतिरी हयाती मूंखे मिले अलाए कोन मिले अबू बकर तुंहिंजे साम्हूं मिठे मोहम्मद ते कलमो पढ़ियूं थो वञा पढ़ो त रात जो टाइम थी ला इलाहा जागव ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह हस्बी रब्बी जल्लल्लाह हस्बी रब्बी जल्लल्लाह माफी कल्बी गैरुल्लाह माफी कल्बी गैरुल्लाह नूर मोहम्मद सल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर तू आका सां जॾहिं मुलाकात करे ऐं आका के जॾहिं नबूवत मिले न आका के जॾहिं नबूवत मिले न रिसालत मिले न तू आका के मुझो अर्ज़ रखजाए ओ मुझा आका तुझे मथों हिकिड़ो मस्तानो कलमो पाक पढ़ी वयो वा अबू बकर मुझे आका के चेजे त आका हिकिड़ो गायबाना तव्हां जो आशिक हो मस्तानो हो मजनू हो परवानो हो वो तव्हां ते कलमो पढ़ी वियो आहे अबू बकर साईं के सलाम भी ॾिजाए साईं के मुझे कलमे शरीफ जी ॻाल्हि भी कजाए क़यामत में भी तू शाहिदी ॾिजाए अबू बकर त हिन मुंहिंजे साम्हूं कलमो पढ़ियो हो अबू बकर मुझे किताब में लिखियल आहे चवे थो जेके मां किताब पढ़िया आहिनि उन्हनि में लिखियल आहे त क़यामत में अल्लाह साईं वटि तुंहिंजी शाहिदी क़ाबिल क़बूल हो हीअ उम्मत भी शाहिदी ॾींदी हीअ उम्मत भी शामिल लिखियो पियो लितकूनू शुहदा अल्लाह शाहिदी ॾियणु वॾी इबादत अथव शाहिदी ॾियणु वॾी पर हाणे असां शाहिदीअ खे रोज़गार जो ज़मानो करे छॾियो बहानो ठाहे छॾियो आहे
कोर्ट में माण्हू घुमन था त 5000 वारो क़ुरान खणाए 10,000 वारो खणा जेड़ी चवे त मां शाहिदी ॾियाए फैसलन में असा माण्हू ठाहे वेंदाऊं त हली क़ुरान खणजाए फैसलो त खटा पोइ ॾिसंदासीं। अब मां ग़लति चयो कूड़ ते पिया क़ुरान खणंदा ॿुधो हेतिरे त वक़्ती खणी वेंदे पर यार हे थधो आहे पर हिन खे बि कावड़ ईंदी आहे। हा साईं छा चवंदो आहे क़ुरान वारो कटियल सएं अल्लाह जाने तो हिन क़ुरान जा कटियल ॾिठासीं। हिकिड़ो छड़ो मिसाल थो ॾियां हिकिड़े जाइ ते ॿुधायूं हिकिड़े हमरा फैसले में नाहक क़ुरान खयो हालांकि ॻाल्हि ओड़ी न हुई उहे न हुई जीअं हिन क़ुरान खणी ॻाल्हि कई। क़ुरान पाक मथे ते रखंदो वियो हेठों खून शुरू थींदो वियो। हिन जा बि फैसला अथई शर्त आहे को रखेसि मथां छा हिन यार ते बि को रखी ॾेखारे ॾिसे हिन जा बि फैसला अथई पर फैसला अटल अथई। बचो कूड़े कुरान खां बचो कुरान खां अल्लाह अकबर अल्लाह सैशर हर मुसलमान के कूड़ी शाहिदीअ खां बचाए क़यामत वारे ॾियारे लिखियो पियो आहे तफ़सीरनि जे अंदर कलाम अल्लाह वाज़े ॿुधाए तो अल्लाह 1.25 लख नबियनि खां पुछा कंदो ओ मुंहिंजा नबियो तव्हां माण्हू वटि मुझी तौहीद पचाई को न पचाई माण्हू वटि तबलीग कयव को न कयव सब चवंदा साईं असां तबलीग करे आया हूं। सब नबी चवंदा त असां तौहीद तुझी ॿुधाए आया हूं पोइ रब चवंदुनि शाहिद ॾियो। समझ जाए अल्लाह जो नबी ग़लत ॻाल्हि करे सघे थो ऐं रब वटि को कूड़ हणी सघे थो उन वटि कूड़ लिकी सघे थो। रब छो थो चवे न शाहिद ॾियो मिठे मुहम्मद जे उम्मत जो मक़ाम थो ॿुधाए। शाहिद ॾियो चए साईं शाहिद असांजा न महबूब जी उम्मत 1.25 लख नबी छा चवंदा असांजा शाहिद केरु हवा शाहिदी त उहो ॾींदो आहे जेको हुजे न। अल्लाह महबूब जी उम्मत खां पुछा कंदो शाहिदी ॾियो था साईं ॾियूं था तव्हां हुयो त कोन साईं असां त कोन हासे पर तुंहिंजे दिलबर में त लिखियो पियो आहे न। अवा यूसुफ नबी जूं ॻाल्हियूं इब्राहिम नबी जूं सभु लिखियूं पियूं आहिनि। महबूब के भी रब चंदो महबूब तू भी शाहिदी दे ओ मुझा महबूब तू भी गाल बुधाए ओ मुझा महबूब तू भी गाल बुधाए तौहीद पचाए या कौन पचाए। आका भी अर्ज़ कंदा हा मुझा रब मां भी तुझी तौहीद पचाए आयो वहां। महबूब तू भी शाहिद दे। महबूब आका फरमायो त मां अबू बकर जी बाह पकड़े मथे हथ कंदुमि मुझा रब हे मुझो अबू बकर शाहिद थी। हे अल्लाह अबू बकर सोने जो मकाम तो समझाई। रब फरमाइंदो जेकॾहिं अबू बकर जो महबूब नालो खयो थी त मां पुछाई माफ़ करे छॾींदुमि। अवा ॾिसंदा हो हिकिड़नि माण्हू जे लाइ चवंदा त बाबा हिन खे क़ुरान न ॾींदासीं हे ठाठ क़ुरानी आहे हिकिड़ो छड़ो क़ुरानी ॿियो तर्जुमो नथो कयां तफ़सीर न अबा हे ठाठ क़ुरानी आहे हिन खे क़ुरान अबा फलाणो माण्हू छड़ो ज़बान सां ॻाल्हि करे मां छॾियमि। अबा चइबो आहे फलाणो माण्हू क़ुरान खणे क़ुरान सचो हे कूड़ो पर ॿियो फलाणो माण्हू ज़बान सां ॻाल्हि करे। अल्लाह सोने सिद्दीक़ जो रब मक़ाम समझावई थो जॾहिं महबूब चंदो त मुंहिंजो अबू बकर उन खां पुछा कयो रब फरमाईंदो अबू बकर खां पुछाई न कंदो। वो शख्स चवे सो अबू बकर तुझी शाहिदी हूंदी क़ाबिल क़बूल मुझी शाहिदी ॾिजाए मां तौरात इंजील में पढ़ियो आहे त मिठो मुहम्मद ईंदो मिठे महबूब जे यारनि जो बयान मके पाक जो बयान मदीने पाक जो बयान असांजे तौरात इंजील में लिखियो पियो आहे। अहिड़ो महबूब रब तूं ऐं मूंखे ॾिनो आहे अहिड़ो महबूब रब तोखे ऐं पोइ उन जे सीरत जी ताबेदारी कबी। सीरत मुस्तफ़ा सुन्नत मुस्तफ़ा सूरत मुस्तफ़ा घणी शयूं बाबा
सीरत मुस्तफ़ा, सुन्नत मुस्तफ़ा, सूरत मुस्तफ़ा चओ त इंशाअल्लाह बेड़ा ही पार। अल्लाह से इंशाअल्लाह तोखे मुखे उन महबूब जो सच्चो ग़ुलाम बणाए, उन महबूब जो सच्चो उम्मती बणाए, उन महबूब जे सुन्नत ऐं ॾसियल वाट, उन महबूब जे चयल हिक हिक हुक्म जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। अल्लाहुम्मा वस्सिल हाज़िल सवाब लि अरवाह जमील मुस्लिमीन। अल्लाहुम्मा अग़फ़िर लहुम, अल्लाहुम्मा अर्हम, अल्लाहुम्मा अजल क़ब्रहुम रौज़तम मिन रियादिल जन्नह, रब्बिरहमुहुमा कमा रब्बयानी सग़ीरा। अल्लाहुम्मा अशफ़ि आहातना वक़्ज़ि हाजातना वअद दीनना वअद दुनिया वअद दीनना। अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीम, अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीम, अल्लाहुम्मा इन्नका तुहिब्बुल अफ़्वा फ़अफ़ु अन्ना। व सल्लल्लाहु तआला अला खैर ख़ल्क़ि मुहम्मद व आलिहि व सहबिहि अजमईन।